वारहे में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल लाहू चौक ते धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त फुरूं, चोरियूं ऐं धाड़ा वधण सबबि शहरी ख़ौफ़ में वरितल आहिनि। नोटिस वठी अमुन बहाल कराए वञे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अयाज़ चांडियो खां। अयाज़, छा तफ़सील आहे हिन बाबति? जी, वार शहर अंदर गुज़िरियल काफ़ी अरसे खां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वार में शहर जी सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां कामेड बनान चांडियो, सरताज चांडियो, इनायत लाशारी, जबरान छुटो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख्य फाज़िल लाहू चौक ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि शहर जी ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई, सवें गाॾियूं बीहजी वियूं। उन मौक़े ते अॻुवाणी जो चवणु हुयो त शहर अंदर गुज़िरियल काफ़ी अरसे खां वधंदड़ बदअमनी ते हद जी पुलिस कंट्रोल करण में मुकमिल तौर ते नाकाम थी वई आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे आई.जी. सिंध ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि तोड़े अमलदारनि खां त फौरी तौर ते नोटिस वठी वार में अमुन जी बहाली यकीनी बणाए ॾोहारी गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वञे। जी, महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण जे लाइ अयाज़ चांडियो।